सफ़र के दौरान नमाज़ जो वक्त थी वियो। मौलाली पंहिंजे घोड़े के एक जाइ ते ॿधी रहिया हुया त भरिसां वेठल एक शख़्स ते नज़र पई। साईं जन उन शख़्स के चयो त छा तव्हां मुंहिंजे घोड़े जो ख़्याल करे सघो था जेसि ताईं मां नमाज़ मस्जिद में पढ़ी मोटी अचां। यकीन सां उन शख़्स चयो ठीकु आहे साईं, तव्हां नमाज़ पढ़ी मोटी अचो, तेसि ताईं न ईंदव जेसि ताईं मां हिते वेठो आहियां ऐं घोड़े जो ख़्यालु रखां थो। साईं जन नमाज़ पढ़णु विया। थोड़ी देर बाद जॾहिं नमाज़ पढ़ी मोटिया, ॾिठूं त घोड़ो त बीठो आहे पर न घोड़े ते संज आहिनि न ई उहो शख़्स आहे। यानी कि जंहिं पक सां चयो हो तेसि ताईं न वेंदुसि जेसि ताईं तव्हां मोटी नथा अचो, उहो ई शख़्स घोड़े जा संज सामान सॼो चोरी करे फ़रार थी वियो। साईं जन पंधि घोड़े खे काए थोरो अॻिते वधिया त साम्हूं हिकु मोची वेठो ऐं उन मोची वटि उहो सॼो सामान पियो हो जेको मौलाली जे घोड़े जो हुयो। साईं जन पंहिंजो सॼो सामान सुञातो, अॻिते वधिया। मोची खे चयूं त छा तव्हां इहो सामान मूंखे खपाए ॾींदो जेको हीउ तव्हां वटि पियो आहे? उन चयो ठीकु आहे साईं, मां वरितो ई इन जे करे आहे ऐं हाणे वरितो आहे हिकु दिरहम में, त सुठो मुआवज़ो मिले त मां खपायां। 2 दिरहम में ॾेई सघां थो, हिकु में वरितो आहे, 2 दिरहम में ॾेई सघां थो। साईं जन 2 दिरहम उनखे ॾिना, सामान वरितो ऐं पंहिंजे घोड़े ते चाढ़े छॾियो। ख़ूबसूरत जुमिलो हुयो जेको मौलाली बयानु फरमायो, गोल्डन वर्ड्स, सोनारे लफ़्ज़नि में लिखण जहिड़ा। साईं जन चयो जॾहिं मां उन शख़्स खे घोड़े जो ख़्यालु रखण जे लाइ चई, जॾहिं वञी रहियो हुउसि त उन वक़्तु ई दिलि में ख़्यालु आयो त वापसि अची करे हिन खे 2 दिरहम ज़रूरु ॾींदुसि, इहो इन जो मुआवज़ो हूंदो। पर उन जल्दबाज़ी करे 1 दिरहम में खपाए फ़रार थी वियो। मुंहिंजा साॻिया ई 2 दिरहम ख़र्च थिया जेके मां हुनखे बि ॾियां ऐं हिन मोची खे बि ॾिना। मूंखे पंहिंजो सामान मिली वियो पर मां उनखे हलाल करे पियो ॾियां, उन हराम करे खाधो। दोस्तो, मौलाली जिन लफ़्ज़नि मां हिकु तमामु वॾी सम्झाणी आहे, हिकु तमामु वॾो सबक़ु आहे। थोरो सब्र करणु, थोरी तकलीफ़ खे बर्दाश्त करणु ऐं उन में जेके फ़ाइदा लिकियल हूंदा आहिनि जेके असांखे नज़र न ईंदा आहिनि, ऐं जल्दबाज़ी करे सही ग़लति सुठे बुरे जी परवाह न कंदे असां उहो कमु मुकमिल कंदा आहियूं, उहो असां लाइ वॾो हानिकार हूंदो आहे। जेकॾहिं ॻाल्हि तव्हांखे सुठी लॻे, यकीनन ॻाल्हि सुठी आहे। कोई अहिड़ो शख़्स हुजे जंहिंखे इहा ॻाल्हि बुरी लॻे, यकीनन ॻाल्हि सुठी आहे। काफ़ी ॾींहं खां पोइ मौलाली जिन हक़ीक़त मबनी किसे सां गॾु अरशद बरोई हाज़िर थियो। मुंहिंजो पैगाम पसंदि अचे त दोस्तनि सां ज़रूरु शेयर कजो। मूंखे कंहिं नए वीडियो ताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान।